मीरपुर बठोड़ा वासी पीर सन सुल्तान चांडियो संदसि घर वारे सां गॾु 20 महीना अॻु मीरपुर बठोड़े में पुलिस स्टेशन भरिसां मुबीना तौरु क़त्ल थियल नौजवान पुटु नवीद चांडियो जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब सुजावल आड़ो एहतजाज मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते पीर सन सुल्तान चांडियो पुट जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कंदे चयो, तंहिंखां पोइ मुंहिंजा क़ातिल ज़ाहिर अकबर ज़ौर, असगर खॾो ऐं ईसा भट्ट ऐं मूसा भट्ट जो पुटु ऐं इहे जेके मुंहिंजा क़ातिल जेके ॿ आहिनि एहकार जेके ज़मीनदार बि आहिनि ऐं ताक़त वारा बि आहिनि ऐं इन जे माल जा वारा आहिनि। इहे चवंदा असांखे कुझु कोन थींदो। इन्हनि 2 क़त्ल अॻु में मेरशा जे मेले में बि कया पर हिन खे कुझु थियो कोन्हे। हे बेपरवाह ऐं बींदा आहिनि त वर्दनि में जेके अञा हारी नारी आहिनि उन्हनि सां नाइजाइज़ कंदा, जेको उन्हनि सां नाइजाइज़ था कनि त मुंहिंजो कहिड़ो इंसाफ़ थींदो। ख़ुदा ऐं अलाह खां मदद घुरां त मूंसां अलाह कढाए ऐं आउं क़त्ल कोन छॾींदुसि, भले DSP करे कुझु बि करे पर मुंहिंजा क़ातिल इहे आहिनि ऐं DSP हिन खे बचाइणु चाहे थो। तंहिंखां पोइ इंसाफ़ पसंदि साईं इमदाद शाह SP साहिबु आहे, उहो ग़रीबनि जो यार आहे, उहो मूंसां हमदर्दी करे थो, लेकिन हेठियां जेके आहिनि इंक्वायरी करण वारा उहो बलबरी करे इन पंहिंजे पटे भाइनि खे बचाइनि था। ख़ुदा मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त आउं केॾी महिल बि पंहिंजी फैमिली सां ऐं थाणे अॻियां पंहिंजो पाण खे बाहि ॾींदुसि। उन जो को बि टाइम टेबल कोन्हे, केॾी महिल बि ॾियां।